खानपुर महर खानगढ़ में मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जे वफ़ात ते ताज़ियतूं। काफ लीग अॻवान चौधरी शुजात ऐं GDA अॻवान MPA नुसरत सैराबासी ऐं ॿिया खानगढ़ पहुता। मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जे वफ़ात ते महर भाइरनि सां ताज़ियत। रिपोर्ट मूजिब खानगढ़ में मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जी वफ़ात ते पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। काफ लीग अॻवान चौधरी शुजात मोनस इलाही ऐं ॿिया काफ लीग अॻवान खानगढ़ गोहर पैलेस पहुता, जिते उन्हनि मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जी वफ़ात ते GDA अॻवान MPA सरदार अली गोहर खान महर, MPA अली नवाज़ उर्फ राजा खान महर, मरहूम जे पुट अहमद अली खान महर, ज़िले चेयरमैन हाजी खान महर सां ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। उन खां अॻु GDA अॻवान MPA नुसरत सैराबासी खानगढ़ जे गोहर पैलेस पहुती, जिते हुन मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जी वफ़ात ते GDA अॻवान MPA सरदार अली गोहर खान महर सां ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार पिणु कयो।